हालानी मां ख़बर ईंदा हलो त खानावाण जे कलम धणी ते पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि जो हमलो। सहाफ़ी परवेज़ बंड धकी सहाफ़ी दां खणी प्रेस क्लब हालानी पहुतो। तदारुक करण जी अपील। सहाफ़ी परवेज़ बंड ॿुधायो त गुलज़ार बंड, कुर्बान बंड, साजिद बंड, खादिम बंड, वज़ीर निज़ाम ऐं ॿिया काल मुंहिंजे भाउ खे धक हणी ज़ख़्मी करे विया आहिनि। वरी अॼु मां शहर वञी रहियो हुयसि त मूं ते मथियनि जवाबदारनि डाक्टरी सां हमलो कयो जेको मुंहिंजी आङुरी खे नुक़सान ॾिनो। हिननि चयो त केतिरई दफ़ा फ़ैसिला थियल आहिनि पर मथां जवाबदार फ़ैसिले ते अमल नथा कनि। वेतर असां ते हमला करे जानी नुक़सान ॾेई रहिया आहिनि। हिननि SSP नौशरो फिरोज़ खां अपील कंदे चयो आहे त ख़ुदा असांखे इन्हनि मां जान जो ख़तरो आहे। कॾहिं महिल बि क़त्ल करे सघनि था। इन्हनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।